तहां ॿई भाइर एॾो तिखो छो था ॻाल्हायो? पंहिंजे मथां छो था राज खिलायो? उते राज छो खिलंदो? हिनखे सम्झाए हिनखे त पंहिंजे मथां राज न खिलाए। मां वकालत करण थो चाहियां। तूं चोरी या धाड़ो नथो आण जोधा जो राज मुंहिंजे मथां खिलंदो। छा चई? मूं वारो राज? तुंहिंजो हिन राज सां को वास्तो कोन्हे त पोइ मां बि त हिन साॻे ई राज जो माण्हू आहियां। या नफ़रत तूं हिन राज सां न मूंसां थो करीं? तो भाउ सां नफ़रत छो कंदो? वॾा नफ़रत त तव्हां था मूंसां कयो। जेको रिश्तो चाचे ईदन खां तव्हां मुंहिंजे लाइ वरितो उहो हाणे कंहिं ॿिए खे ॾेई। हा, अते ईदन जी न्याणी बि इन ई ग़रीब ऐं जाहिल राज जी आहे जंहिं राज खां तोखे नफ़रत आहे। अते ईदन जी न्याणी बंगलनि में कोन रही सघंदी। नहीं उनखे का कंहिं कार ऐं नौकरनि जी ज़रूरत आहे। मूंखे त ख़बर पवे उहो तव्हांजे जिगर जो टुकड़ो आहे केरु। हुनजो मुंहुं त ॾिसां जंहिंजे लाइ तव्हां चाचे ईदन खां संग वठंदो। संग त असां तुंहिंजे लाइ ते वरितो, पर तूं वकालत जे मथां पंहिंजो नंग कुर्बान तो करीं। भई है तुंहिंजी मर्ज़ी। मां शादीअ खां त इनकार न आहे कयो। मां ॿुधाए थो छॾियां। अते ईदन जे न्याणीअ सां जे शादी करणी अथई त पंहिंजे मथे मां इहो वकालत जो भूत कढी छॾ ऐं इज़त सां हिन घर में रहो। मां ते ईदन जी न्याणीअ खे हिलाल हराम जी कतीअ सां पढ़णु नथो चाहियां। त पोइ इहो हक़ लाल जी कमाई करण वारो केरु आहे जेको चाचे ईदन जी न्याणीअ सां भाऊ लहंदो? अचिजां सुभाणे, हुन सां बि तोखे मिलाए छॾींदुसि। ठीकु आहे त पोइ मां सुभाणे